सॼो ॾींहुं शायद तारक मेहता लॻाए वेठो आहे घर में वेही करे। 2 मिंट बीहो, जेठालाल नाके में बीठो आहे, दुकान वञे ॻाल्हायांव थो। 24 तारीख़ शायद ख़बर अथई कुछ? सॼो ॾींहुं बस फालतूगिरी तारक मेहता ॾिस वेही करे। अरे 24 तारीख़ आर्तवार खाईंदासीं पीअंदासीं लह कंदासीं। 24 तारीख़ खां चालीहो चालू थियण वारो आहे। तोखे हाणे मां ॿुधाईंदुमि छा करणो आहे ऐं छा न करणो आहे। अरे 2 मिंट बीहो न, जेठालाल दुकान किथे पहुतो आहे? अरे ओ अंग्रेज ॿुधे न की मां उथां हितां। हा ॿुधायो ॿुधायो। सभिनि खां पहिरियों हे तूं मगज मां पंहिंजे घोसलो लारे चिड़ी आयो। टेर सिंग में मुछो ठाहियो अथई न, इहे बि लारे अचिजो। दाढ़ी वारा ॿियो छा करिणो आहे? हे बि सभु तोखे हाणे मां ॿुधायां। ठीकु आहे, मां दाढ़ी वारा बि लारा थो चवां, उहो बि कटाए थो अचां। ओ अंग्रेज ॿियूं ॻाल्हियूं त ॿुध। हा ॿुधायो। ॿाहिरि जो खाइण पीअण बंदि करणो अथई। हुनखां पोइ थूम बसर न खाइणो अथई। तंहिंखां पोइ फालतूगिरी जेकी करणी अथई उहो बि बंदि कजांइ। ऐं सभिनि खां लास्ट ॻाल्हि, तोखे रोज़ अखो पाइण हलणो अथई मूंसां गॾु। ठीकु आहे, हले ओके। जय झूलेलाल। जीअं की तव्हांखे ख़बर आहे 24 तारीख़ खां चालीहो थो लॻे, त तव्हां सभिनि खे विनंती आहे की पंहिंजे ॿारनि खे प्रेरणा ॾियो, रोज़ चालीहे ते वञण जो, अखो पाइण जो, झूलेलाल साईं जूं ख़ुशियूं प्राप्त कयो। जय झूलेलाल।